नाज़रीन मदे जी मां अयाज़ सुमरो सां असीं कोशिशि कईसीं बिठो क़तलु थियो आहे कारे इल्ज़ाम हेठि औरत ऐं मर्द खे क़तलु कयो वियो उन हवाले सां केस दाख़िल थियो या न थियो उन हवाले सां अपडेट हासिलु करणी हुई ऐं अयाज़ सुमरो सां लाइन ते कोशिशि कयूं पिया त जीअं अचे त उन खां तव्हांखे आगाह कयूं हिन वक़्तु ख़ासि तौर ते जेको मुस्तहिक औरतूं आहिनि एहसास किफ़ालत मां फ़ाइदो हासिलु कनि थियूं उन्हनि जे हवाले सां उनजी रक़म त पहुती आहे पर उन्हनि जी तकलीफ़ जा जेके उहिञाण आहिनि उहे बि साम्हूं अचनि पिया घोटकी में लिंक डाउन ॼाणाए केतिरनि कलाकनि खां असांजे नुमाइंदे नदीम भट्टी असांखे आगाह कयो त उन्हनि खे रक़म न मिली रही हुई ऐं केतिरनि कलाकनि खां ॾूराहनि इलाइक़नि खां औरतूं पहुतल हुयूं नदीम असांजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो जी जी सर बरकत साहब अवांखे ॿुधाईंदो हलां त जेकी लिंक जो हिकिड़ो ड्रामो ठाहे एहसास कफ़ालत प्रोग्राम जो जेको लिंक जो ड्रामो ठाहे जंहिं असांजी टीम पुगी मीडिया जी त उन्हनि जेको आहे ड्रामो ठाहे छॾियो त लिंक नथी हले ऐं असां निकिरण खां बाद जेको आहे उहा लिंक हलाई वई ऐं फी औरत को 500 को 1000 रुपए जी कटौती जारी आहे जंहिंमें पुलिस अमलो जेको आहे उते बीठल आहे उहो बि जेको उन्हनि सां बिट मणियल आहे ॿियो बि अवांखे ॿुधाईंदो हलां त जेको फी औरत जेकी चए थी त असांखे जेको 500 रुपया न कटाईंदा वेंदो उनखे पैसा नथा ॾियनि। अच्छा नदीम असांखे इहो आगाह कयो त घोटकी में केतिरा सेंटर आहिनि जिते अहिड़े क़िस्म जो अमल हले पियो जिते गैर कानूनी कटौती थिए पई साईं हिते जेको आहे हिकिड़ो सेंटर आहे उहो बि सेंटर ईअं आहे त हिकिड़ो ॿार माना जेको मायूं नी जेको उनखे न बिल्डिंग आहे सेंटर खे न कुझु आहे ऐं हिकिड़ी स्कूल आहे स्कूल जे अंदरि जेको आहे एहसास कफ़ालत प्रोग्राम हली रहियो आहे ऐं जेको मां इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको सेंटर जेको आहे उन्हनि खे कोन ॾिनो वियो आहे ऐं जेको सेंटर जे हवाले सां बि उन्हनि खोड़ कोशिशि कई आहे ऐं जेको हितां जा जेका एजेंट आहिनि उहो बिल्कुलु हिते सरगर्म आहिनि। अच्छा नदीम असांखे इहो बि ॿुधाइजो त इन्हनि सेंटरनि ते मुस्तहिक जीअं त मौसम चेंज थिए पई सर्दी आहे त उन्हनि लाइ सहूलियतूं कीअं पिया ॾिसो उन्हनि खे सहूलियतूं मुयसरु कयूं वियूं आहिनि न बिल्कुलु साईं हिते का बि सहूलियत न आहे हिकिड़ो औरत जेकी अचे थी त उन्हनि जे मथां थोरो हजूम आहे माण्हू माना हुते जेका गैर माण्हू आहिनि उहो बि खोड़नि था न वेहण जी जॻह न हिते को तंबू हयो वियो आहे न हिते के पाणी पीअण जी बि आहे सहूलियत। वॾी महिरबानी नदीम असांखे तफ़सीलन आगाह कयो घोटकी जो एहसास किफ़ालत सेंटर आहे जिते बज़ाहिर त एहसास जी का बि शइ नज़र कान पई अचे औरतुनि खे लिंक डाउन या मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाणाए इहो ॿुधायो पियो वञे त उन्हनि खे परेशान करण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अहम ख़बरूं जेके इलाक़ाई प्रोग्राम में शामिलु कयूंसीं ऐं कुछ ही देर में असां ॿीहर हाज़िर थींदासीं ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मौसूलु थींदड़ उहे ख़बरूं जंहिं तहत आवाम वॾे आज़ाब खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं तव्हांखे अपडेट कंदासीं वधीक जुड़िया रहो के आकाश टीवी सां ऐं इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान बरकत बलोच खे अल्लाह हाफ़िज़।